बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 9 दर्जे टे मां, जंहिंजो उनवान आहे आऊं मोबाइल फ़ोन आहियां। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवालनि जे तरफ़। हाणे लिखंदासीं लफ़्ज़ मानाऊं। लफ़्ज़ आहे रूप माना मुहांडो। लफ़्ज़ आहे सवलाई यानी आसानी। लफ़्ज़ आहे पैगाम माना नियापो। लफ़्ज़ आहे नित माना हमेशा। लफ़्ज़ आहे शिकायत माना दाह। लफ़्ज़ आहे वाही माना निगहबान। लफ़्ज़ आहे पक माना यकीन। लफ़्ज़ आहे सरह यानी खुश। लफ़्ज़ आहे गंढियल माना मिलियल। लफ़्ज़ आहे ईजाद माना नईं सिर बणाइण। लफ़्ज़ आहे राबतो माना मिलण जुलण। लफ़्ज़ आहे अलार्म माना घंटी। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, मोबाइल फ़ोन जे राब्ते जा कहिड़ा जदीद तरीक़ा आहिनि? जवाब, मोबाइल फ़ोन जे राब्ते जा हेठियां जदीद तरीक़ा आहिनि: व्हाट्सएप, मैसेंजर, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक वग़ैरह। सवाल नंबर ॿियो, मोबाइल फ़ोन कंहिं ईजाद कई? जवाब, मोबाइल फ़ोन मार्टिन कूपर ईजाद कई। सवाल नंबर टियों, अव्हां मोबाइल फ़ोन मां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा हासिल कंदा आहियो? जवाब, असां मोबाइल फ़ोन मां केतिरा ई फ़ाइदा हासिल कंदा आहियूं। मसलन तइलीमी प्रोग्राम, ख़बरूं, कार्टून, रांदियूं ऐं मज़हबी प्रोग्राम ॾिसी वॾो फ़ाइदो हासिल कंदा आहियूं। उन खां अलावा हिसाब किताब करण में असांखे वधीक आसानी थींदी आहे। सवाल नंबर 4 ऐं आख़िरी सवाल, मोबाइल फ़ोन जे घणे इस्तेमाल जा कहिड़ा नुक़सान आहिनि? जवाब, मोबाइल फ़ोन जे घणे इस्तेमाल जे करे असांजी अखियुनि खे वॾो नुक़सान पहुचे थो। इन खां अलावा मोबाइल फ़ोन घणी ॾिसण जे करे ॿिया कमकार नथा थियनि। नतीजे में वालिदैन बि नाराज़ रहनि था। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना पढ़ो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि रूप माना मुहांडो, मुख, मुखड़ो। लफ़्ज़ आहे सवलाई आसानी, संजाई, सहूलत। लफ़्ज़ आहे पैगाम नियापो, सनीहो। लफ़्ज़ आहे नित माना सदाई, हमेशा, हर वक़्तु। लफ़्ज़ आहे शिकायत माना ॾोरापो, दाह। लफ़्ज़ आहे वाही माना निगहबान या हिफ़ाज़त कंदड़। जी दोस्तों, हाणे इन लफ़्ज़नि जी माना लिखियल आहे। हाणे इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। जी दोस्तों, हाणे इन लफ़्ज़नि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे रूप। जुमिलो ठाहींदासीं, तव्हां मोबाइल फ़ोन खे नई रूप में ॾिसो था। लफ़्ज़ आहे सवलाई, मोबाइल फ़ोन जे करे केतिरनि ई कमनि कारियुनि में सवलाई पैदा थी वई आहे। लफ़्ज़ आहे पैगाम। हाणे जुमिलो ठाहींदासीं, माण्हू मोबाइल फ़ोन जे ज़रिए हिक ॿिए ॾे केतिरा ई पैगाम मोकिलींदा आहिनि। लफ़्ज़ आहे नित। जुमिलो ठाहींदासीं, नित उस्ताद ऐं वालिदैन खे
मान ॾिजे। और लफ़्ज़ आहे शिकायत। जुमिलो ठाहींदासीं, अकरम उस्ताद खे असलम जी शिकायत ॾिनी। पोइ लफ़्ज़ आहे वाही। हाणे जुमिले में इस्तेमालु कंदासीं, असां सभिनी जो अल्लाह वाही आहे। दाल, पाण बाबति घटि में घटि 10 जुमिला लिखो। जी दोस्तों, हाणे जुमिला लिखंदासीं। जुमिलो नंबर पहिरियों, मुंहिंजो नालो अब्दुल सत्तार आहे। जुमिलो नंबर ॿियो, मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुल गफ़ार आहे। जुमिलो नंबर टे, मुंहिंजे स्कूल जो नालो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल भिटशाह आहे। जुमिलो नंबर 4, आऊं 3 क्लास में पढ़ंदो आहियां। जुमिलो नंबर 5, मां पढ़ण में घणी दिलचस्पी वठंदो आहियां। जुमिलो नंबर 6, उन खां अलावा मां नमाज़ जी बि पाबंदी कंदो आहियां। जुमिलो नंबर 7, मंझंदि जो कारी साहिब वटि मदरसे में क़ुरान शरीफ़ पढ़णु वेंदो आहियां। नंबर 8, कॾहिं कॾहिं मां ॿारनि खे असुर जी नमाज़ बि पढ़ाईंदो आहियां। जुमिलो नंबर 9, कारी साहिब असांखे केतिरियूं ई दुआऊं सेखारियूं आहिनि। मां अल्लाह ताला खां उहे दुआऊं घुरंदो आहियां। जुमिलो नंबर 10, ख़ासि तौर ते मां पंहिंजे माउ ऐं पीउ लाइ ॾाढियूं दुआऊं घुरंदो आहियां। हे तस्वीरूं ॾिसो ऐं नाला लिखो। हाणे इन्हनि तस्वीरनि जा नाला लिखंदासीं। हीअ तस्वीर आहे व्हाट्सएप जी, हीअ यूट्यूब जी, हीअ ट्विटर जी, हीअ आहे मैसेंजर जी।